अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आऊं आहियां कासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, जेको महक कुमारी जो केस आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में 2013 खां पोइ अॼु ताईं जेके अहिड़े क़िस्म जा केस थिया आहिनि, मुसलसल तमामु घणा केस थिया आहिनि। ख़ासि तौर ते असांजे हिंदू नियाणियुनि जा केस जॾहिं साम्हूं आया आहिनि, पाण जेकर भेट था कयूं हिन ई हुन ॿियनि केसनि में तमामु घणियूं माण्हू अॻूणनि केसनि ते बि इहो चाइल्ड मैरिज जी ॻाल्हि आई, पर हिन फ़ैसिले में बिल्कुलु जज हिकिड़ी लकीर कढी आहे। ऐं मां सम्झां थो चाइल्ड मैरिज एक्ट 2013 ते पहिरियों भेरो अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो आयो त जंहिंमें इहा शइ इस्टेब्लिश थी आहे त वाक़ई चाइल्ड मैरिज थी आहे। उन ते जज फ़ैसिलो ॾेई फतवा ॾेई कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई आहे, बल्कि हुकुम जारी कयो अथई। बिल्कुलु अहम तरीन फ़ैसिलो आहे जेकबाबाद जे एडिशनल सेशन जज जो। ऐं मां सम्झां थो त हिकिड़ी घड़ी खपे मुड़सी करण जी त सचे हक़ जो वठिजे। हीउ सचे हक़ जो मसइलो को हिंदूअ सां हुजणु या मुस्लमान सां हुजण जो न आहे, जेको सच आहे। ऐं हीअ महक या नानकी बाई जेको आहे उनजे या जेका पोइ अलीज़े थी आहे, त उन जे सिलसिले में जंहिं नमूने डॉक्टर, जंहिं नमूने पुलिस, जंहिं नमूने कोर्ट, जंहिं नमूने जज ऐं जंहिं नमूने वारसनि ऐं जंहिं नमूने ख़ुदि महक कुमारी, उन जंहिं नमूने सिंधी समाज जे समाज जंहिं नमूने सां रिएक्ट कयो आहे, त इहे सभु पासा आहिनि जेके ख़ुदि जज खे बि हिमत था ॾियनि त माण्हू हिन नमूने सोचनि था। तव्हां ॾिसो जजनि जा कई फ़ैसिला उन्हनि जी गिचीअ में पियल आहिनि, क़बरुनि में हलिया विया। नसीम हसन शाह वारा क़बर में वियो आहे, मौलवी मुश्ताक मुनीर, पर जस्टिस सफ़दर ऐं दुराब पटेल वारा ॾिस, उहे मथे बीठा आहिनि, चीअरा बीठा आहिनि, उहे मरी ख़ाक थी विया। साॻे नमूने हीउ जेको एडिशनल सेशन जज कनासरे साहब जो फ़ैसिलो आहे न, इहो तमामु अहम ऐं जीअं कानून में लिखियलु आहे, जीअं दरख़्वास्त आई आहे, जीअं वाक़िया बयानु थिया आहिनि, जीअं सर्टिफिकेट साम्हूं आया आहिनि, उन्हनि ते सॼी ॻाल्हि। ऐं आउं तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त ख़ुदि जेको बयानु ॾिनो आहे महक कोर्ट में आख़िरी, त न मां मालिकनि खां परे रहणु थी चाहियां, न को मां हीउ करणु थी चाहियां, न हू करणु थी चाहियां, मुंहिंजे ख़्याल में ख़ुदि उन मों ई ज़ाहिर थो थिए त हू कंहिं बालिग सतह जी छोकिरी न आहे ऐं जज़्बाती हिकिड़े 9th क्लास जी 15 साल उमिरि आहे। मूं जीअं ई फ़ैसिलो ॿुधो आहे त उन फ़ैसिले में हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त या मुख़्तलिफ़ वकीलनि या मूं अली पल खे ॿुधो आहे त उन्हनि चयो त उसूली तौरु ॻाल्हि हीअ हुई त शेल्टर होम में या कस्टडी जो इशू जेको हो त हीअ वारसनि खे ॾेई छॾियां, छो त छोकिरी पाण थी चए मां पंहिंजे पीउ ॾे वञणु थी चाहियां। हिकिड़ी जज़्बाती पाण ॻाल्हि चई सघूं, हा, पर हीउ डॉक्टर साहब जेको न पर फ़ैसिलो आहे न, उन फ़ैसिले में अहिड़ी शइ अची वई न, उहो पाण थोरो नाज़रीन खे ॿुधायूं। जेको 552 आहे CRPC जो कलम, उन तहत इहे सॼी कार्रवाई थी आहे। उन में इहो त भई जेकॾहिं का इलीगली गैर क़ानूनी तरीक़े सां का नियाणी छोकिरीअ जे पीउ, 15 जनवरी जी ॻाल्हि आहे, छोकिरीअ जे पीउ 15 जनवरी छोकिरी सुबुह जो 8 बजे वई घरां। पोइ असां वटि छा थींदो आहे त जेके मार्जिनल कम्यूनिटीज़ आहिनि न, उहे पंहिंजी इज़त बचाइण ख़ातिर, समाजी इज़त, हा सही आहे, बचाइण ख़ातिर ॾींहुं ॿ ॻाल्हि ई न कंदा, ॿार कोन कंदा पाण डॉक्टर साहब। इहो मार्जिनल जी ॻाल्हि में हर हिकु इज़त वारो, पर न्याणी जे हिसाब सां त सभु। हा सही आहे। पोइ वरी दिलि ॿधंदा, पोइ 3 ॾींहं हुन FIR कराई। FIR में हुन लिखियो त मुंहिंजी धीअ 15 तारीख़ ते अॻुवा थी वई आहे, उहा मूंखे वापसि कराए ॾियो। ठीकु, हाणे इहो थियो सेक्शन 552 जे तहत कार्रवाई। उन में अॻुवा वारो जेको वाक़ियो आहे उहो अची वेंदो ATC में। सही, बिल्कुलु एंटी टेरर दहशतगर्दी आई आहे ऐं डायरेक्ट जे इहा साबिती थिए त उहो डायरेक्ट उन में हलियो वेंदो। हिन में छा थियो त हीउ केस शुरू थियो, रिकवर कयो, छोकिरी अचे रिकवर थी कोर्ट में, ऐं कोर्ट में बयानु ॾिनई त मां मुस्लमान थी आहियां, फ़िलाणो जेको सोलंगी आहे अली रज़ा मज़दूर हूंदो, असांजे घर में मज़दूरी, मुंहिंजे घर में कमु हलंदो, मज़दूरी कंदो हो, उतां
अखियूं 4 थियूं ऐं मूं हिन सां गॾु वञण जो फ़ैसिलो कयो। पोइ असांजे घर जो कमु पूरो थियो त ही पाड़े में ई मज़दूरी कंदो। हिकिड़े ॾींहुं मां फ़ैसिलो करे घर मां का बि शइ खणण खां सवाइ सिधो वञी हिनखे ॻोल्हे ऐं हिनखे चयो हल था हलूं। असां आयासीं झटपट मां पोइ वरी असां आयासीं। इस्लाम मूं क़बूल कयो, मूंखे नालो ई वणंदो, इन करे हीअ ॻाल्हि सभु किसो थियो। हाणे इन में त अहिड़ी का वहम गुमान जी ॻाल्हि ई कान्हे। हिकिड़ो त 552 हिते ख़तमु थियो, छो त पाण छोकिरी चए थी जेका 12 सालनि खां मथे आहे ऐं जेका सॼी ॻाल्हि बयानु थी ॾे। पहिरियों बयानु ॾिनई जुडिशियल मजिस्ट्रेट खे, वरी साॻियो बयानु कनासिर साहिब एडिशनल सेशन जज हुन खां छो त 164 ते जेको बयानु ॾिनई न त जज साहिबु चयो आहे बयानु हिते ॾियो, मथां पुलिस ज़ोर कयो हुजे, मथां पुलिस पैसा वरिता हुजनि। पुलिस अच्छा, इन दौरान हुन ॿिन्ही धुरनि सां छोकिरी जी मुलाक़ात बि कराई, जेको पंहिंजे हिन में फतवा में लिखियो ई न त बाबा पीउ माउ सां बि ॾियोसि ऐं छोकिरे सां बि 2-3 ॾींहं ॾियांव थो। हिननि 3 ॾींहंनि में हिननि जो मुलाक़ातूं करायो ऐं हिन मुलाक़ातनि खां पोइ छोकिरी किथे थी बीहे उन हंधि अचो। पोइ छोकिरी किथे बीठी हुन इहा सॼी ॻाल्हि कई त झटपट खां पोइ असां अमरोट शरीफ़ आयासीं। उते सिराज अहमद पंहिंजे अमरोटी असांजो कलमे ते मूंखे मुस्लमान कयो, मूं नालो ई कयो। पर हाणे पर जेका आहे न उन चेंज करे छॾी सिचुएशन। जिते मिस्टेक चए थी, ग़लती थी चवे, चए हिकु त मूं ग़लती कई त घर छॾियो, ॿी ग़लती कई मज़हब छॾियो। हाणे मां साॻे ई मज़हब में साॻे ई घर में रहणु थी चाहियां, मूंखे होॾे वञणु ॾियो। मुंहिंजे मुड़ुस मूंखे अॻवा न कयो, मुंहिंजो उहो मुड़ुसु आहे रज़ा ख़ुशी सां थियो, उन मूंखे अॻवा न कयो। मूं जेको मुंहिंजे पीउ 552 में लिखायो आहे त घरों सामान खणी वई आहे, उहो बि मूं कुझु न खयो आहे। इहा ॻाल्हि बि सही कोन्हे। 552 वियो, इन्फ्रेक्शस थी। पोइ ॻाल्हि आई त डॉक्टरनि खे चयो त हिन छोकिरी जो हिसाबु ॾिसो, उमिरि ॾिसो। 9वीं जमात पढ़ंदड़ छोकिरी, उन जी उमिरि आख़िर इंटर वारी कीअं थी सघे, या पहिरें प्रोफेशनल कॉलेज लॻभॻि पास में ॿार पास करे थो। ठीकु आहे, हीअ कीअं थी सघे जंहिंजी पढ़े 9वीं थी ऐं हिन जे सॼे रिकॉर्ड में ईअं बि कोन्हे त को वेझी वई रस्ते में सही बिल्कुलु पढ़णु छॾियो ऐं त वरी शुरू मेडिकल सर्टिफिकेट बि जारी थियो। उन में चयो भाई हीअ 15 सालनि जी आहे, हीअ बालिग कोन्हे। ऐं पाकिस्तान जे कानून मूजिबि 16 सालनि खां कंहिं बि माण्हूअ खे इहो हक़ु हुजे थो त हू पंहिंजे कैरियर जे बारे में, पंहिंजी ज़िंदगी जे बारे में फ़ैसिलो करे। असां वारो सिंध जो कानून वरी सफ़ा ॿुधो, पर शादी जे बारे में असां वटि उमिरि 18 साल, जेका सिंध गवर्नमेंट जे कानून में अर्ली चाइल्ड मैरिज एक्ट तहत। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो इहो एक्ट साम्हूं आयो, ॿियो सर्टिफिकेट साम्हूं आयो, छोकिरी जे नाबालिग हुजण वारी ॻाल्हि साम्हूं आई, अॻवा न थी आई इहा साम्हूं आई, छोकिरी जो मैजिस्ट्रेट जे अॻियां बयानु, एडिशनल सेशन जज साहिब जे अॻियां बयानु अची वियो। उन खां पोइ जज वटि रस्ता 2-3 आहे। हिकिड़ो इहो त बिना देर छोकिरीअ खे वारसनि जे हवाले करे, पर केस वारसनि जे हवाले करण जो इन नमूने आहे ई कोन। केस आहे त अॻवा थियल मुंहिंजी छोकिरी वापसि करे, बिल्कुलु जीअं त अॻवा थी कान ई, इन करे उहा अॻवा वारी ॻाल्हि वई। इन करे हाणे कानून पंहिंजो रस्तो वरितो। कानून पंहिंजो रस्तो कीअं वरितो त कानून चयो त भाई हिकिड़ी छोकिरी जेका मुस्लमान थी आहे, हाणे जेसिताईं इन जी मुस्लमानी खुला जे कानून तहत वापसि नथी कराई वञे, तेसिताईं इहे हिंदू घर में कीअं वेंदी, तेसिताईं हीअ हिंदू मज़हब जी कीअं सॾाईंदी। इते बकोल लीप लजे त सुकम आहे, कमज़ोरी आहे असांजे लॉ में या एक्ट में इहा पोज़ीशन। ऐं हूअं बि ज़रूरत ईजाद जी माउ आहे। हिन केस खां पोइ वरी अमेंडमेंट अची वेंदी, हीअ त बहितर आहे। ऐं वकील जेकॾहिं ईअं ई सोसाइटी खे ईअं सम्झाइनि, ठीकु आहे। कराची मां नुज़रत शेरी 2-3 ॾींहंनि खां लगातार उते वई आहे, अॼु बि वई। मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, उहा मुंहिंजा ॿुधंदड़ सम्झो त जॾहिं पाकिस्तान जी स्टेट, सिंध जी सरकार, कराची जी एडमिनिस्ट्रेशन
हिकिड़े सोयाबीन जे ज़हर खे ॻोल्हे नथी सघे ऐं मुफ़्त में 14 माण्हू मरी विया ऐं 500 ज़ख़्मी अञा कुझु ख़तरे में आहिनि, अञा नाज़ुक हालत में आहिनि। 14 माण्हू 3 ॾींहंनि खां त लाॻीती गैस जो इहो मामिलो, उन खां अवल बि लियारी ऐं चाकी वारे जा माण्हू चवनि था असां त इहो गैस फील पए कई, पर लियारी वारा जॾहिं पाकिस्तानी थियनि न, चाकी वारे वारा जॾहिं पाकिस्तानी सॾिजनि, सम्झा वञनि, हीउ सॼो मामिलो थियो उते। जॾहिं तव्हां 14 माण्हू बेतरेख ईअं मरी वञनि त हीअ जेका महक आहे इनखे जेकॾहिं तव्हां माइटनि जे हवाले कयो आहे, सुभाणे इनखे को हिंदू बि क़त्ल करे अलाह न करे त इहा सोलंगी ते ॻाल्हि अची वञे। इन करे जज जे सॼे फ़ैसिले में जेका ॾाप रखियलु आहे न, उहा हीअ आहे त हीअ छोकिरी रखो ई दारुल अमान में, न चाइल्ड प्रोटेक्शन सेंटर में फ़िलहाल 24 कलाक में, दारुल अमान खां पोइ चाइल्ड प्रोटेक्शन में, ऐं चाइल्ड प्रोटेक्शन सेंटर में हाणे इहा सॼी ज़िम्मेदारी जज ॾिनी हुकूमत खे त उनजो जीदार, उनजी ज़िंदगी सभु अची विया, उनमें सोशल वेलफेयर बि अची वई, स्पेशल एजुकेशन उहो पंहिंजो ह्यूमन राइट्स बि अची विया, पुलिस बि अची वई ऐं असांजो कानून बि अची वियो। हाणे इहो सभु अची विया। इहो जज कई सियाणप त उन न्याणी खे, ऐं जज इहा सियाणप करे दरअसल हिकिड़ो रस्तो खोलियो आहे। उहो कहिड़ो त का बि छोकिरी जेका जज़्बाती थी पंहिंजो दीन दुनिया छॾे, पीउ मां छॾे, उहा वरी वापसि अची सघे थी। हिन केस में हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु। ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिबु हीअ थी त पंहिंजी इन क़िस्म जे जज़्बाती नस्ल खे ख़ुदि सिविल सोसाइटी खे सम्झाइण जी बि घुरिज आहे। बिल्कुलु सही आहे। मां आख़िरी 2 जुमिला थो चवां, उहे हीअ आहिनि त का बि हिंदू छोकिरी, का बि मुस्लमान छोकिरी कंहिं ईसाई खे, कंहिं यहूदी खे पसंदि थी करे त अंडर मज़हबी ला उहा उन सां शादी करे सघे थी। बिल्कुलु सही। ठीकु। हिंदू छोकिरी कंहिं मुस्लमान, कंहिं ईसाई, पर मसइलो छा आहे त असां वटि तालीम एतिरी आहे ई कोन। असां वटि कृष्ण चंद्र त सलमा सां शादी करे सघे थो, असां वटि ॿिया हिंदू हिंदुस्तान में मुस्लमाननि सां करीना छा आहे? बिल्कुलु सही आहे। या असां शादी में हिकिड़ो वाक़ियो थियो, पोइ सत्यापाल जेको लेखक हुयो हैदराबाद जो तमामु मशहूरु, पोइ उनखे स्विट्ज़रलैंड वञिणो पियो जो उनखे मज़हब तब्दील करे मुस्लमान थियणो पियो। ठीकु आहे, उनजो पंहिंजो फ़ैसिलो आहे। इन करे मज़हब माण्हू जी ज़ात आहे, इश्क माण्हू जी ज़ात आहे, न इश्क ते बंदिश हुजणु खपे। भला हिकिड़ी ॻाल्हि डॉक्टर साहिबु, पाण जेको बार बार जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थींदो आहे उते पाण तव्हां त भला वालिदेन बि पंहिंजे ॿारनि खे दोस्त त ठाहिनि न साईं। जेको पाण औलाद खां परे आहियूं, तव्हां पंहिंजे घर खे अहिड़ो जनम था ठाहे छॾियो जो मज़दूर लाइ 15 सालनि जी छोकिरी नानकी पंहिंजे समूरे स्टेटस ऐं पंहिंजे मर्तबे ऐं समाजी हैसियतुनि खे छॾे हिकिड़े मज़दूर सां वञणु गवारा कयो, पीउ मां वटि रहणु गवारा न कयो। मतिलबु इन नमूने बि इहा ख़राबी पाण खे ॾिसणी पवंदी असांजे समाज। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि डॉक्टर साहिबु, मुंहिंजो बिल्कुलु आख़िरी ॻाल्हि आहे या सुवालु आहे त अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थिया आहिनि ॿियनि असांजे हिंदू न्याणियुनि सां, उन में हाणे माण्हुनि जो चवणु आहे त भई अॻे अहिड़ा फ़ैसिला छो न आया, जेका मां जेको सम्झी सघियो आहियां त जीअं त उन में उमिरि जो मामिलो 18 साल अची चुको हुयो, उन करे पाण मां सम्झां थो हिन जी पाण में भेंट करे नथा सघूं। अञा मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे इजाज़त बि ॾियो ऐं मूंखे बख़्शिजो बि, उहा हीअ आहे त असां वटि जज जे अॻियां न्याणियुनि जेके बयान ॾिना आहिनि उहे मीडिया बिल्कुलु उबता पेश कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरिन, मुस्लमान हुजनि या हिंदू। अॼु बि चवनि पिया था 3 साल लाइ ॾेई छॾियईं, हुननि खे बसि चई त हींअर ई वञी FIR दाख़िल कयो। हुन त बिल्कुलु हिकिड़ो क्लियर फ़ैसिलो ॾिनो आहे। पर हीउ डॉक्टर साहिब जेको 8-9 पेज आहिनि न, इहो जेसिताईं पाण पढ़ंदासीं न साईं, पढ़णो पवंदो। ऐं हुन हिकु पेरा लिखी आहे त हिन टाइम छा थियो, हिन टाइम छा थियो, हिन टाइम छा थियो, हिन टाइम छा थियो। ऐं पोइ छोकिरी, पोइ छोकिरे जेके बयान ॾिना, डॉक्टरनि जेके बयान ॾिना, पुलिस जेके बयान ॾिना, मैजिस्ट्रेट जेके बयान ॾिना, हुनजे पीउ माउ जेका एप्लीकेशन ॾिनी। मज़े जी ॻाल्हि छा आहे त हूअं चइबो आहे FIR वठनि ई नथा, उहा बि वरितऊं।
टेस्ट केस हुयो डॉक्टर साहब, हिकिड़ो टेस्ट केस हुयो चाइल्ड मैरिज जे हवाले सां। मां हिंदू मज़हब या मुस्लमान मज़हब ते ॻाल्हायूं ई नथा, समाजी मामला। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त ही शयूं बिना जज़्बाती थियण जे अक़ली तौरु हल करणु खपनि ऐं जजनि ते ऐं प्रोसिक्यूटर्स ते या विटनेसिस ते ईअं दॿाउ विझी ऐं उन्हनि खे ख़्वार करे असांखे समाजी तौरु ख़्वारी खां बचणो पवंदो। बिल्कुलु डॉक्टर साहब, वॾी महिरबानी। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते ई पूरो थिए थो। असां ॿिन्ही खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।